अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो हथियार न्यूज़ में आया मोहम्मद उमर शंबाणी। नाज़रीन, सखर मां के अहम ख़बर ॾींदो हलां त सखर नेशनल प्रेस क्लब आॾो प्रेमी जोड़े जो पंहिंजे माइटनि सखर पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरे कंदे प्रेमी जोड़े जो चवणु हो त असांजे प्यार जे परणे खे 11 साल गुज़री विया आहिनि, असांखे 5 ॿार बि थी चुका आहिनि। हाणे असां खां पैसा घुरी रहिया आहिनि, जिन खे असां पैसा न ॾिनासीं उहे असांजा जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। उन्हनि जो चवणु हो त असां मथां कूड़ियूं 7 FIRूं बि दाख़िल कराए असांखे तज़लील ऐं तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। वधीक मालूम कंदासीं सीनियर सहाफ़ी आदम शंबाणी खां। जी आदम शंबाणी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हिन वक्त आउं मौजूद आहियां सखर नेशनल प्रेस क्लब जे ॿाहिरां, जिथे प्रेमी जोड़े जो एहतजाज हली रहियो आहे ऐं 11 साल अॻु हिननि शादी कई हुई। हिननि जा माइट ॾमिरिजी पिया, हाणे हिननि खे मारणु चाहिनि था। अचो त हुननि खां पुछूं वधीक हुननि जो छा चवणु आहे। असां 11 साल पहिरीं शादी कईसीं, मूंखे 5 ॿार आहिनि। असां पंहिंजी राज़ ख़ुशी शादी कईसीं। ईंदा वेंदा असांजे माइट, हाणे असां ज़ुल्म नाहक करे छॾियो। जन वटि रहूं था तनि सां नाहक कयूं था। मां पंहिंजे ॾेर जे घर रहियमि, उन्हनि सां उन्हनि जे मथां FIR करायूं, उन्हनि खे ॿुधायूं। वरी हिननि जे पुफाटनि जे घर रहिया, उन्हनि सां बि नाहक करे उन्हनि खे ॿुधायूं। पुफाटनि सोटनि वटि ज़ुल्म कयूं वेठा आहिनि, जिथे रहूं था नाहक कयूं वेठा आहिनि। असांजो कोई ॿुधे ई नथो पियो, कानून ॿुधे ई नथो असां इंसाफ़ कर चवनि था तव्हांखे असां मारींदासीं, पैसा मोकिलियो असां ॾे, जेज़ कैश फ़ोटू मोकिलींदा, नंबर मोकिलींदा, जीथरींदा मोकिलींदा, मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजे कढनि चवंदा तव्हांखे कारोबारी करे मारे चाहींदासीं। जी बिल्कुलु, हिननि जो चवणु हो त असांजा माइट असां खां पैसा घुरी रहिया आहिनि, असां पैसा नथा ॾियूं, चवनि था तव्हांखे कारोबारी करे मारींदासीं। असां आला अदलिया ऐं आला ऑफिसरनि खां इहो मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जी